के दाल कुछ ना कुछ जेको विकणनि था उहे ॾींदा हुआ। त जीअं दरिया शाह में विझंदा हुआ उन मां बि सॼो थाल चांवरनि जो भरिजी वेंदो हो ऐं एतिरी सुठी क्वालिटी जा चांवर हूंदा हुआ। जॾहिं घर खणी ईंदो हुनजी माउ सोचंदी एॾा चांवर केरु ॾींदो चणनि जे बदिरां। पोइ पंहिंजे पतीअ खे ॿुधाए थी भई ॾिस त सही किथां आणंदो आहे एतिरा सुठा चांवर। त हिन झूलेलाल भॻवान जो पिता उदयचंद जो पिता हुनजे पुठियां पुठियां वञे थो भई मां ॾिसां त सही एतिरा सुठी क्वालिटी जा चांवर किथां वेठो खणी अचे। त हिनजे पुठियां पुठियां वञे छा ॾिसे भई ही नदीअ में थो विझे ऐं नदीअ मां सॼो थाल भरिजी वेठो अचे। हाणे जेको धनो हूंदो हो इहे सभु कथाऊं ॿुधंदो हो झूलेलाल भॻवान जो, ॾिसंदो हो भई झूलेलाल भॻवान, ॿुधंदो हो भई झूलेलाल भॻवान सेम कृष्ण भॻवान जो रूप आहिनि। उन्हनि खे बि ॿ माताऊं, उन्हनि जे हिकु माता जो नालो देवकी, झूलेलाल भॻवान जी बि हिकु माता जो नालो देवकी। कृष्ण खे मारण लाइ केरु आई? अञा 8 ॾींहंनि जो हो कृष्ण भॻवान। उन्हनि खे मारण लाइ केरु आई हुई? कंहिंखे ख़बर आहे? कृष्ण भॻवान खे मारण लाइ केरु आई हुई? पूतना। भई पॉइज़नस मिल्क उनखे पीआरंदी त उहो उन ॿार ख़तम थी वेंदो। तहिड़ी तरह सां झूलेलाल खे बि मारण लाइ केरु आयो? केरु आयो झूलेलाल भॻवान खे मारण लाइ? मौलवी आयो। छा खणी आयो? गुल खणी आयो। हुनमें छा हुयो? ज़हर हुयो। झूलेलाल भॻवान जॾहिं पैदा थिया हुया त पंहिंजे माता जो खीर न पिया वठनि। पोइ कंहिं गुरूअ ॾिठो इहा ॻाल्हि, चई हे त दरिया शाह जो पुटु आहे, हिनखे पहिरियों दरिया शाह जो जल पीआरो, हुन खां पोइ इहो माता जो खीर ग्रहण कंदो। त पहिरीं वञी करे हुनखे दरिया शाह जो जल पीआरियो, इन करे हुनखे जल देवता बि चवंदा आहियूं। उन खां पोइ हुन नंढड़े ॿार न्यू बॉर्न बेबी आहे अञा, हुन छा कयो? पोइ पंहिंजी माता जो खीर ग्रहण कयो। माता जॾहिं मुंहिंजो मुख खोले ॾिसे थी हुनखे सॼो ब्रह्मांड ॾिसण आयो। सेम जीअं कृष्ण भॻवान बि सॼे पंहिंजे मुख में सॼो ब्रह्मांड ॾेखारियो हो। त अहिड़ी तरह सां झूलेलाल भॻवान कृष्ण भॻवान जो ई रूप आहे। हाणे धनो ॿुधंदो हो झूलेलाल भॻवान जूं कथाऊं, चई मां बि इहो ई बिज़नेस कंदुसि साॻियो जेको झूलेलाल भॻवान कंदा हुआ। कहिड़ो बिज़नेस कंदो? कुंवर विकिणंदा। धनो बि जेके झूलेलाल जा शिष्य आहिनि खणी वेंदा हुआ कुंवर विकिणण लाइ ऐं बराबरि अधु कुंवर कंहिंखे ॾेई ईंदा हुआ, लास्ट में दरिया शाह खे ॾेई ईंदा हुआ। त रोज़ नेम सां पशु जेके आहिनि नदीअ जा जीव आहिनि उन्हनि खे खाराइण वेंदा हुआ। हिकु ॾींहुं मन में आयुसि मां हेतिरनि सालनि खां वञा वेठो, हेतिरा ॾींहं मां हिकु ॾींहुं बि मिस न कयो आहे, मां झूलेलाल भॻवान खे प्रसाद ॾेई ईंदो आहियां या अर्पण करे ईंदो आहियां। अॼु मां न वेंदुसि उते नदीअ ते, अॼु मूंखे खपे भई झूलेलाल भॻवान मुंहिंजे घर अची मूंखे दर्शन ॾियनि ऐं इहो प्रसाद ग्रहण करनि। अधु कुंवर विकिणी, अधु थाल घर वापसि खणी आयो ऐं अची करे वेही रहियो घर में। छा खणी करे? थाल खणी करे कुंवर जो। भई अॼु केरु ईंदो मुंहिंजे घर? झूलेलाल भॻवान ईंदो, लालसा ईंदो ऐं अची करे उहो प्रसाद ग्रहण कंदो। चङी देरि वेठा, शाम खां राति थी वई, हाणे थोरो निराश थी विया भई शायदि न ईंदा। त ईअं दिलि में अचे थो भई एतिरा साल मां अजाया विञाया, माना उहो प्रसाद झूलेलाल भॻवान खे न पहुचंदो हो, मां त उन्हनि जे भाव सां ॾेई आयुसि। अञा ईअं सोचे करे दरवाज़ो बंदि करण वञनि था, साम्हूं केरु बीठा आहिनि? झूलेलाल भॻवान बीठा आहिनि। बोलो अमरलाल की जय। एतिरो ख़ुशि थी वञनि था, झूलेलाल भॻवान चवनि था असां तुंहिंजी परीक्षा वठूं पिया भई तूं विश्वास रखी थो या तुंहिंजो विश्वास डगमगाइजी वञे थो। त बराबरि हिनजो विश्वास जीते वियो, हिनखे विश्वास थी वियो भई मां जेको बि उते अर्पण करे ईंदोसि दरिया शाह खे, उहो बराबरि कंहिंखे पहुचंदो हो? झूलेलाल भॻवान खे पहुचंदो। त भाव सां उन्हनि खे करण बि ॾींदासीं त असांखे मन थी करे मोटिजी मिलंदो। बोलो अमरलाल की। त सभई उथी करे पेर खणी करे झूलेलाल भॻवान खे पंहिंजो भाव अर्पण करो ऐं छा चऊं? मिठो मिठो फुल्को खाई वयो रे मुंहिंजो झूलण प्यारो, मिठो मिठो फुल्को खाई वयो रे मुंहिंजो झूलण प्यारो, झूलण प्यारो मुंहिंजो पल्ले वारो, झूलण प्यारो मुंहिंजो पल्ले वारो, पल्ले वारो मुंहिंजो चालीहे वारो, पल्ले
नारायण